अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, मावा जे साम्हूं पीछे सरदार राबर रोज़ेदणी रज़ी अल्लाह तआला जी महफूज़ात मां नकुल नंबर 5 एकर पाण हदीस शरीफ का नकुल करे बयान फरमायूं त जॾहिं कंहिं ज़िक्र कंदड़ शख़्स हिक हंधि गॾिजी ज़िक्र में मशगूल थियनि था तॾहिं अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे ज़मीन ते मोकिले थो त कंहिं फरमाए थो त वञी मुंहिंजे बाननि खे मुंहिंजनि बाननि इन ज़िक्र कंदड़नि खे ॾिसो ऐं संदन अहवाल खां वाक़िफ़ थियो। पोइ जॾहिं उहे मलाइक सगोरा उन्हनि ज़िक्र कंदड़नि खे ज़ौक़ शौक़ सां ज़िक्र कंदो अचे ॾिसनि था तॾहिं संदसि हल्के खे चौधारी विकोड़े वेही वञनि था। शैतान जे लश्करनि खां जंहिं दिलनि में वसविसो विझंदा आहिनि संदसि हिफ़ाज़त कनि था। पोइ जॾहिं ज़िक्र खां वांदा थियनि था तॾहिं अल्लाह तबारक व तआला जी दरगाह में अची संदसि ज़िक्र जी शुग़ुल ऐं ज़ौक़ ऐं शौक़ जो अहवाल बि अर्ज़ रखनि था। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू फरमाए थो त उन्हनि बाननि जंहिं अहिड़े शौक़ ऐं ज़ौक़ ऐं शौक़ सां ज़िक्र पे कयो तन मूंखे ॾिठो बि आहे या बिना दीदार हासिल थियण जे अहिड़ो ज़ौक़ शौक़ ऐं ज़ौक़ आहे लिज़त अथनि। मलाइकनि अर्ज़ करनि था त या रब्बुल आलमीन उन्हनि बाननि तोखे तुंहिंजी ज़ात पाक खे कोन ॾिठो आहे पर कंहिं दीदार नसीब थी वञे त हूंदो त अजब ज़ौक़ ऐं शौक़ सां तुंहिंजी ज़ात ऐं पाक में महव थी वञनि। तॾहिं अल्लाह सुब्हानहू तआला कमाल रहम करम सां फरमाए थो त ऐ मलाइको अवां जी शाहिदी सां मूं उन्हनि सभिनी बाननि खे जेके ज़िक्र जे हल्के में दाख़िल हुआ बख़्शे छॾिया। मलाइक अर्ज़ कनि था त मौलाए करीम या रब्बुल आलमीन उन्हनि मां हिकु शख़्स ज़िक्र में शामिल कोन हो बल्कि कंहिं कम कार सां हिकिड़े ज़िक्र कंदड़ शख़्स वटि अची हल्के में वेठो हो। तॾहिं मलाइक सगोरा हुकुम ते अची हल्के में वेठो हो तॾहिं हुकुम ते थिए थो त उन न ज़िक्र कंदड़ खे बि ज़िक्र कंदड़नि जे सदके बख़्शे छॾियो। माशा अल्लाह। ऐं अज़ीज़ इन करे ॿी हंधि सरदार दो जहां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां वारिद थियल आहे त हम यानी त उन्हनि अल्लाह पाक जे बाननि सां गॾु वेंदड़नि खे बेनसीब न छॾींदो आहे। सुभान अल्लाह। यानी जेके अल्लाह वारनि सां गॾु वेंदा आहिनि जेके ज़िक्र करण वारनि जी संगत सोबत इख्तियार कंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन खे बि महरूम न छॾींदो आहे बल्कि ज़िक्र कंदड़नि जे सदके बि उन खे बख़्शे छॾींदो आहे। जेको ज़िक्र में नकुल में अवां ॿुधो त अल्लाह तबारक व तआला हिकु ज़िक्र करण वारा हुआ हिकु ज़िक्र करण वारे जे इंतज़ारु करे रहियो हो त अल्लाह तबारक व तआला ज़िक्र करण वारनि जे सदके उन ज़िक्र करण वारनि जो जेको इंतज़ारु करे रहियो हो उन खे बख़्शे छॾियो। तो दोस्तों, ही वीडियो अगरि भली लॻे तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, ज़्यादा से ज़्यादा शेयर कयो।